केॾी न अजीब ॻाल्हि हूंदी अगर को ॿार पैदाइशी तौर ते ॿ चेहरा ऐं ॿ दिमाग़ रखंदो हुजे, जेके हिक ई वक़्तु हिक ॿिए खां मुनफ़रद कम कंदा हुजनि ऐं तकलीफ़ अंगेज़ हुजनि, त थोरो सोचो त उन शख़्स जी ज़िंदगी पल पल केतिरी हद ताईं अज़ियतनाक बणिजी सघे थी। शायद उन ॻाल्हि जो तसवुर उन आम माण्हू जी सोच सां नथो भेटे सघे, पर अॼु असां तव्हांखे हिकु अहिड़े शख़्स जे बारे में ॿुधाईंदासीं जेको 19वीं सदी में बर्तानिया में ॿिनि चेहरनि ऐं ॿिनि दिमाग़नि सां पैदा थियो। बर्तानिया जे महज़ब घराणे सां तालुक़ रखंदड़ एडवर्ड मॉर्ड्रेक जो ॿियो चेहरो हिन जे मुंहं जे बिल्कुलु उबतर पासे हूंदो हो, जेको खाइण पीअण ऐं ॻाल्हाइण जी सलाहियत खां बिल्कुलु महरूम हूंदो हो। पर हुन हूंदे एडवर्ड खे घणी खां घणी तकलीफ़ निंड जे वक़्तु थींदी हुई, छो जो निंड दौरान उन जो चेहरो एतिरे हद ताईं बड़बड़ाईंदो हो जो उन सां न उन जी निंड फिटी पवंदी हुई, पर उन सां गॾोगॾु खौफ़ वारी हालत उन जे मथां छाइजी वेंदी हुई। एडवर्ड जो ॿियो चेहरो आलीदा दिमाग़ रखंदो हो। अगर हू अणवाक़िफ़ माण्हू खे ॾिसंदो हो त नफ़रत अंगेज़ वारी हालत एडवर्ड जे उबतर दिमाग़ जे मथां छाइजी वेंदी हुई। जॾहिं एडवर्ड तकलीफ़ वारी कैफ़ियत न हूंदो हो त हिन जो उबतर दिमाग़ हमेशह मुस्कुराईंदो हो। एडवर्ड उन पंहिंजे ख़ौफ़नाक चेहरे जे करे बर्तानिया जे माहिरीन डॉक्टरनि सां मिलियो त जीअं हू उन ख़ौफ़नाक चेहरे मां निजात हासिल करे सघे, पर उन में कामयाब न थी सघे। आख़िरकार हू उन चेहरे मां बेज़ार थी करे 23 सालनि जी जमार में ज़ाहिर थी करे ख़ुदकुशी करे छॾी। एडवर्ड जो उहो ख़ौफ़नाक चेहरो बर्तानिया जे हिकु म्यूज़ियम में रखियो वियो आहे त जीअं उन खे हिकु तारीख़ जो हिसो बणायो वञे।